नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। अवां खे सामारो ख़बर ॾींदाऊं। सामारो शाख वेझो सफ़दर स्टाफ जो मुसाफ़िरखानो इंतज़ामिया जी नाअहली जे करे ज़बूर हालत जो शिकार थी रहियो आहे। मुसाफ़िर शदीद गर्मी में सख़्त परेशान थियण लॻा आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहिया सामारो मां समिल अशर पंहिंजी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, असां मौजूद आहियूं सामारो शाख वेझो सफ़दर स्टाफ ते, जिते हिकु मुसाफ़िरखाने जी तव्हां हालत ॾिसी रहिया आहियो त ज़बून हाली जो शिकार आहे। ऐं हिते जेके मुसाफ़िर अचनि वेहनि था ऐं शदीद गर्मी में सख़्तु परेशान थियनि था। नंढड़ा ॿार जेके आहिनि उहे अंदरि अचनि वञनि था। हीउ मुसाफ़िरखानो ज़बून हाली जो शिकार आहे। वधीक ॻाल्हाईंदासीं हिते जे रवासियुनि सां त हू इन मुतलिक़ छा था चवनि। इंतिहाई ज़बून हालत में आहे। हिते माण्हू वेहनि था अची करे, केॾी महिल बि किरण जो ख़तरो आहे। तमामु घणी गर्मी हुजे थी ऐं महिरबानी करे हिन मुसाफ़िर खाने खे नओं तमीर करायो वञे ऐं हिते आवाम खे सहूलियत मुहैया कई वञे। ज़ुल्फ़कार अली भुट्टे दौरा जेके मुसाफ़िरखाना ठहियल आहिनि, केतिरा ई साल गुज़रण बावजूदि हिननि जी कंहिं बि सार न लधी आहे, जंहिं सबबु हितां जा असां जेके तमामु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। असां वस वारनि खे अपील कंदासीं त हिन ज़बून हाल थियल मुसाफ़िरखाननि जी जल्द खां जल्द मरमत कराई वञे। मुसाफ़िरखानो आहे तमामु पुराणो ठहियलु आहे ऐं ढही चुको आहे। जेके मुसाफ़िर अचनि था उहे ॿाहिरि अची हिते वेहनि था ऐं उहे ॾाढा परेशान थींदा आहे। नाज़रीन, तव्हां हिते जी आवाम जा, हिते जे रवासियुनि जा वीचार ॿुधा। हिननि जो मुतालबो इहो आहे त फ़िलफ़ोर हिन मुसाफ़िरखाने जी तमीर न कई वञे, जीअं हिते जी आवाम मां बेचैनी ख़तमु थी सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।